नाज़रीन, मीरपुर माथेलो ज़िले हेडक्वार्टर हुजण बावजूद अहम सहूलतन का महरूम है। शहर में गोश्त ऐं मच्छी मार्केट न हुजण सबब रोड ते जानवर ज़िबह कया वञनि था। अधिक तफ़सील लाइ ॾिसूं था मोहम्मद कासिम कलवट जी ही रिपोर्ट। 72 साल थी विया आहिनि ऐं घोटकी ज़िले के तक़रीबन 20-25 साल थी विया आहिनि, पर हिते अञा ताईं का तरक़ी जी शरह नज़र नथी अचे ऐं हिते करोड़े रुपए जो बजट आहे, पर उहा ख़बर न आहे किथे खुर्द बुर्द थिए थो। पानी ही जेको मच्छी जो फटा आहियूं वेठा आहिनि, इन्हनि खे का मार्केट ॾिनी वञे, गोश्त जी का मार्केट हुजणु खपे, सब्ज़ी जी का मार्केट हुजणु खपे। ही रेड़ियुनि वारा, ही फटनि वारा, ही फैमिली क्रॉस करण जो को लंघ बि न आहे ऐं सॼी गंदगी हिते थिए थी। इन गंदगी को निजात ॾियण लाइ बराए महिरबानी डीसी साहब खे अपील आहे त इन जे लाइ कुझु सोचनि ऐं सीएम साहब खे अपील कंदुसि खुदारा मीरपुर जो सोचियो वञे, इन बजट खे खुर्द बुर्द करण न ॾियो। खुदारा असांजो इमाम लाइ कुझु सोचियो वञे। हिते 200-250 साल थी विया आहिनि, हिते को हाल कोन्हे कसाइनि जो, हिकिड़ा मथे ने हिकिड़ा हिते ने, ऐं उन में मार्केट जी पॉल्यूशन ॾिसो, अंदरि 30-40 दुकान आहिनि, 5-6 कसाई वेठा आहिनि, बकाया कसाई रोड ते वेठा आहिनि। हिकु जाइ ते वेहनि त भलो आहे, न डॉक्टर अचे थो न शहर जो हज़ार तव्हां पाण ॾिसंदा पिया हो, गंद किचरे में वेठा आहियूं, साफ़ सुथरी रोज़ी आहे कोन। असांखे महिरबानी करे दुकान ॾिना वञनि, हर को असांजो मथो कावड़े पियो। तव्हां बाबा रोड ते कब्ज़ो कई वेठा हो, हितो जा हुकुमरान सिंध जा ॾिसो पाण पिया था, रोड रस्ता बि न आहिनि। असांखे गंदगी में विहाए करे वरी नोटिस ॾियनि था उथे वञो। असां भला मोहाणा ग़रीब काॾे वेंदासीं, सफ़र गुज़र ॾुखियो थी वियो आहे। मच्छी मार्केट पुरानी आहे, 100 साल पुरानी आहे, उहा बिल्कुलु ज़बूर आहे, कंहिं टाइम बि किरी सघे थी। उहो उनखे भञाए करे नओं करे उते ठाहे ॾियनि, वेहण लाइ तयारु आहियूं। हिते असांखे मार्केट ठाहे ॾियनि, म्यूनसिपल वारा असां हिते वेहण लाइ तयारु आहियूं। म्यूनसिपल जे असां 1000 रुपये महीनो भरींदा आहियूं, हर महीने फीस वरदी आहे। असांखे टाउन वारा वठंदा आहिनि, परमिशन चवंदा आहिनि, परमिशन आहे तव्हां फी फटे ते 1000 रुपये वठंदा आहिनि। मोहम्मद कासिम कलवड़, मेहरान टीवी, मीरपुर माथेलो।